नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मनसूबा बंदी जे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त ईंदड़ माली साल लाइ तरक़ियाती बजट 2102 अरब रुपया रखी वई आहे। ईंदड़ माली साल में सखर हैदराबाद मोटरवे समेत वॾे पैमाने ते रोड ठाहिया वेंदा। इस्लामाबाद में सीपेक अथॉरिटी जे चेयरमैन आसिम सलीम बाजवा सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस ॾींदे असद उमर चयो त सखर हैदराबाद मोटरवे लाइ 200 अरब रुपया रखिया आहिनि। हायर एजुकेशन कमीशन लाइ 44 अरब रुपया रखिया विया आहिनि। हुन चयो त मुल्क जे समूरनि इलाइक़नि खे तरक़ी जा हिकु जहिड़ा मौक़ा मिलणु घुरिजनि। हुन चयो त सिंध में मनसूबनि में कैफोर एनीकाज डैम जा मनसूबा शामिल आहिनि। बिजली जे ट्रांसमिशन सिस्टम लाइ 100 अरब रुपया रखिया आहिनि। ईंदड़ माली साल में पाणी जे मनसूबनि खे तरजीह ॾिनी वेंदी। पाणी जे शोबे लाइ 10% फंड रखिया वेंदा। कराची सर्कुलर रेलवे मनसूबो प्राइवेट शराकतदारी सां मुकमल कयो वेंदो। असद उमर चयो त सिंध हुकूमत 1 इंच मोटरवे नाहे ठाहियो। सिहत ऐं तालीम खाते में वधीक सीड़प जी ज़रूरत आहे। आसिम सलीम बाजवा चयो त सीपेक में पोइते पियल इलाइक़नि ते ध्यानु ॾेई रहिया आहियूं। महरूम इलाइक़नि जी तरक़ी ते फोकस करे रहिया आहियूं। ओलह रूट जे मनसूबनि ते कमु जारी आहे।